खबर शामिल कंदासीं तंगवाणी मां त कंदकोट लॻपाणीअ जे वारे तां क़तल थियल 3 नौजवान लाश वारस इंडस हाईवे बंद करे धरणो हणी वेही रहिया। पुलिस खिलाफ छिते नारेबाज़ी कई ऐं धरणे दौरान सिंध पंजाब सरहद बलोचिस्तान KPK ॾांहुं ईंदड़ वेंदड़ समय गाॾियूं बीहजी वयूं। उन मौक़े ते वारसनि चयो त असां पंहिंजी ज़मीन ते हुआसीं त मुखालिफ़नि असांजे मथां सिधियूं गोलियूं हलायूं, जंहिं जे नतीजे में नज़ीर अहमद बंगवार, अब्दुल रऊफ़ बंगवार, बशीर अहमद बंगवार मारिजी विया। उन्हनि वधीक चयो त पुलिस मुखालिफ़नि खां पैसा वठी छॾिया आहिनि, पर पुलिस जवाबदार गिरफ्तार न करे सघी आहे। इंडस हाईवे बंद हुजण करे मुसाफ़िर सख्त परेशान हुआ। 12 कलाक गुज़री वञण बावजूद को बि पुलिस अमलदार न पहुतो। वधीक एहतजाज कंदड़नि ॿुधायो त सेशन कोर्ट ऐं SSP कश्मीर जी ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। जेसीं ताईं जवाबदार गिरफ्तार न थींदा तेसीं ताईं धरणो जारी रहंदो। ख़बर शामिल कंदासीं मटियारी मां त सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले मटियारी पारां प्रेस क्लब मटियारी अॻियां मरकज़ी अॻवान जाम शौकत अबड़ो, ज़िले अॻवान रसूल बख्श सोलंगी, अब्दुल हकीम नोपोटो ऐं सिविल सोसाइटी अॻवान रहमतुल्ला तुर्क जी अॻवानीअ में STP जी मरकज़ी वाइस चेयरमैन जाम अब्दुल फताह समेजो खे मियां शफ़ीक पारां ॾिनल मौत मार धमकियुनि ऐं 3 करोड़ भत्तो तलब करण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में वॾी तादाद में STP कारकुन शरीक हुआ, जंहिं जे हथनि में प्ले कार्ड खयल हुआ, जंहिं ते जाम फताह समेजो जे हक़ में ऐं मियां शफ़ीक जे मुखालफ़त में नारा दर्ज हुआ। मुज़ाहिरे में शामिल अॻवाननि जो चवणु हो त ॾेहकीअ जे गुंडे मियां शफ़ीक पारां जाम अब्दुल फताह समेजो खे ॾिनल धमकियुनि जी पुरज़ोर मज़म्मत करियूं था ऐं खेसि ॿुधाइण चाहियूं था त जाम अब्दुल फताह समेजो अकेलो न आहे, पूरी सिंध साणुसि गॾु आहे। असां हुकूमत खां मुतालबो कयूं था त मियां शफ़ीक ख़िलाफ़ कार्रवाई करे जाम फताह समेजो खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। उस पर हम बात करेंगे। हुकूमतों की वजह से अवाम को जो अजियत पहुंच रही है और लगता यूं है कि जो हुकूमतें बिल्कुल लाताल्लुक हैं अवाम के साथ से, उस पर ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस का अपना एक मखसूस नुक्ते नज़र है। मैं पहले दरख्वास्त करूँगा जनाब इरफानुल्लाह खान मरवत साहब से कि वो जो मसाइल दरपेश हैं अवाम को, बिजली गैस वगैरह, उस पर बातचीत शुरू करें। उसके बाद फिर हम देखेंगे और मसाइल पे बात। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।